रोटी कपड़ा और मकान, कोर्ट की म्यूनिसिपल मुलाजमों की तनख्वाहें, कोर्ट की म्यूनिसिपल मुलाजमों की तनख्वाहें, कोर्ट की म्यूनिसिपल मुलाजमों की फाका घोटकी जी म्यूनिसिपल कमेटी में बरतरफ कयल मुलाजमन जो DHQ प्रेस क्लब मीरपुर माथिलो आडो एहतजाजी मुज़ाहरो ऐं धरणो। मुलाजमन मुख्तियार टगड़, बशीर कलवड़, किफ़ायत घोटो, सोराब कलवड़, हफीज़ लोलाई, अख्तियार लाखो ऐं ॿियनि जी अॻवानी में धरणो ऐं एहतजाज कयो वियो। मुलाजमन जो चवण हो त म्यूनिसिपल कमेटी घोटकी में 2013 में भर्ती कयो वियो ऐं 7 सालनि ताईं पघारूं खयोंसीं। जीअं त असांजो गुज़रनि 6 सालनि खां जबरी बंदि थियलूं पघार आहिनि ऐं गुज़रनि 3 महीननि खां पाकिस्तान पीपल्स चौक घोटकी ते एहतजाज करे रहिया आहियूं ऐं असांजूं जेके पघारूं बंदि आहिनि सियासी बुनियाद ते आहिनि। असांजा बच्चा जेके आहिनि फाका कशी ते रहनि था पिया ऐं असां पाण हिन वक़्तु मां 1.5 महीनो बीमार थी रहियो आहियां। अॼु मां तबियत कुझु न कुझु ॻाल्हाइण जहिड़ो आहियां मां ऐं अलाह जी महिरबानी आहे असांखे जेके इन्हनि जामनि ढुक ॾिना आहिनि उहे अलाह जे कागज़ में लिखियल आहिनि ऐं असां जॾहिं ईंदा त उन्हनि सां उहो पोइ थींदो। ऐं असांजो इहो आहे वज़ीर आज़म पाकिस्तान खां त असांजूं पघारूं बहाल कयूं वञनि। चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे बि इहा आहे त मुलाज़िम आहियूं नंढड़ा असां एॾा वॾा मुलाज़िम न आहियूं जो असांजूं के करोड़ पघार हूंदियूं। हिकिड़ो ॾींहुं कंहिंजी पघार बंदि थींदी आहे को घर में का शइ थींदी आहे त उन बचनि सां छा गुज़रंदो आहे। असांखे गुज़िरियल 6 सालनि खां पघारां बंदि आहिनि। असां एहतजाज करे रहिया आहियूं। न को पीर थो ॿुधे, न मीर थो ॿुधे, न को रेस थो ॿुधे। असांजो को आवाज़ु ॿुधण जे लाइ तयारु न आहे। असांजो इहो ई मतिलबु आहे त असांजी पघारूं बहाल कयूं वञनि। असांजी जीअं त असां हिते जेको अॼु मीरपुर आया आहियूं ख़ासि हिन जे करे आया आहियूं त हिते जो डिस्ट्रिक्ट वाइस चेयरमैन सरदार बाबर खान लुंड साहिबु उनखे असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़िले जो सदर आहे। असां हुते घोटकी 120 ॾींहं थिया आहिनि मुसलसल हुते एहतजाज में उनखे अपील करे रहिया चओ त साईं जन जागे नथो त असां मीरपुर वञी साईं खे जागायूं वञी करे त साईं ॿुधे कोन थो। पीपल्स पार्टी जो मंशूर आहे रोटी कपिड़ा और मकान। जॾहिं त सरदार मोहम्मद अशकार मार महीनो पहिरियों आयो त चेयरमैन बिलावल भुट्टो साहिब जो हुकुम आहे त हिननि मुलाज़िमनि खे पघार ॾियो। FM ते चई वियो, मीडिया जे अॻियां चई वियो। जॾहिं बिलावल भुट्टो साहिब जो चेयरमैन साहिब जो हुकुम आहे उन खां पोइ वधीक धार जा ॿारनि जी का माना वधीक नहीं चेयरमैन बिलावल भुट्टो साहिब को या जेका त उहे पार्टी को आला आहिनि जेको उहे चेयरमैन साहिब जी कोई ॻाल्हि नथा मञनि। पर बाबर खान लुंड साहिब तव्हां डिस्ट्रिक्ट जेका सदर आहे ज़िले जा पर तव्हां बि इन महिल ताईं को नोटिस न वरितो आहे। तव्हां बि इन महिल ताईं लड़ी न आयो आहियां। तव्हांजो मंशूर आहे रोटी कपिड़ा और मकान पर असां चऊं था लाहे लटा हलो कब्रिस्तान। तव्हां इहो करे सॼा मंशूर खे पर हिन महिल ताईं असांखे 120 ॾींहं थी विया आहिनि। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हिन महिल ताईं कोई चूंडियल नुमाइंदो असांजे न आयो न ई DC साहिबु आयो आहे, न कमिश्नर साहिबु आयो आहे, न SDM घोटकी असां ॾे आयो आहे, न को पीपल्स पार्टी जो आला क़यादत जो नुमाइंदो आयो आहे। 120 ॾींहं थिया आहिनि असां निंदक आहियूं। जेके वोट वठण महिल असांजे ईंदा आहिनि असांखे मिनतूं कंदा आहिनि त अचो असांखे वोट ॾियो भली असां तव्हांजूं पघारूं कंदासीं। हाणे ताज़ी बल्दियात इलेक्शन गुज़री हुई असांखे चयूं तव्हांजा पघारूं कंदासीं त तव्हांजा वाइदा आहिनि मंशूर आहे असांजो बीबी जो त असांखे कंहिंजो बि रोज़गार खसणु न आहे। पर वो बीबी जो मंशूर आहे काॾे वियो असां 120 ॾींहंनि खां वठी एहतजाज कयूं था पर हिन महिल ताईं कोई क़दर कोन्हे। संदन चवणो त 2019 में सियासी बुनियादनि ते 368 मुलाज़िमनि खे जबरी तौर बरतरफ़ करे संदन पघारूं बंदि कयूं वयूं। पघारूं बंदि हुजण सबबि फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुननि चयो त घोटकी में पीपल चौक ते मुसलसल 4 महीननि खां एहतजाज करे रहिया आहियूं पर कंहिं बि दाद रसी नाहे कई। मुलाज़िमनि चिताव ॾिनो त जेसिताईं बहाल न कयो वेंदो तेसिताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो।